अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पेश आइन हिन वक्त जूं हेडलाइंस। इस्लामाबाद पुलिस तहरीक इंसाफ जे अगवान असद उमर खे गिरफ्तार करे वरितो। ज़रियन मूजिब PTI जे जनरल सेक्रेटरी असद उमर ऐं शाह महमूद कुरैशी इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख्वास्त दाख़िल कराइण लाइ पहुता, जंहिं दौरान इस्लामाबाद पुलिस जी एंटी टेररिस्ट स्क्वाड असद उमर खे गिरफ्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। मुल्क में इंटरनेट जो डिघो ब्रेकडाउन, पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी पंहिंजो बयान जारी करे छॾियो। PTI मूजिब घरू खाते जे हुकुम ते मुल्क में इंटरनेट सर्विस अणॼातल मुदे ताईं बंदि रहंदी। घरू खाते जे हुकुम खां पोइ ई मुल्क में इंटरनेट सर्विस बहाल कई वेंदी। कराची पुलिस जे चीफ जावेद आलम ओढो चयो आहे त शहर जो अमन ख़राब करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। शाराए फैसल ते एहतजाज कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वेंदो। मुज़ाहिरीन खे रोकण लाइ पुलिस जी हिकमत अमली तैयार आहे। अमन ख़राब कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी।